वो गवर्नमेंट जे पारां ऐलान कयो वियो आहे ज़ुल्फ़कार आबाद रिथा जो शहर जो। अवांजी नज़र में उहा रिथा जे पोयां असल में माना कहिड़ी ॻाल्हि शामिल आहे, छाकाणि त 23 लख एकड़ ज़मीन उन जे लाइ चई वई आहे। वरी सर्वे मां ख़बर पई आहे त 3 लख एकड़ ज़मीन जेका आहे सा अॻु ई समुंड गिरकाए चुको आहे। हाणे छा आहे त हिते हुकुमराननि जी पाकिस्तान ठहण खां वठी इहा कोशिश रही आहे त धारी आबादकारी जी लॾ पलाण कराए हितां जा मुक़ामी माण्हुनि खे अक़लियत में बणाए। याकत बि अहिड़ी कोशिश कई, अयूब साहब बि अहिड़ी कोशिश कई, आयो हुते बि का कसर न छॾी। आख़िर में उहो बिहारी बि घुराए हिते असांजे ॻीचीअ में वञे। मुशरफ बि कोन घटायो, ज़ियाउल हक़ बि न आहे घटायो। ज़ियाउल हक़ बि अफ़गानिस्तान जा भगोड़ा पठान खणी अची हिते अफ़गान कानूनियूं पठान कानून तइमीर करायूं जेको आहे। मुशरफ आयो बि उन बि साॻी कार्रवाई कई। पर पीपल्स पार्टी हमेशह जॾहिं बि अहिड़ा ॾुखिया वक़्त आया आहिनि त आइनी ऐं कानूनी तरह धारियुनि खे जेका हिते सपोर्ट कई आहे उहा पीपल्स पार्टी